अगर कंहिं बि दोस्त खे पोस्ट ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال ربكم ادعوني أستجب لكم إن الذين يستكبرون عن عبادتي سيدخلون جهنم داخرين فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر ورفعنا لك ذكرك سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दिल जी मोहब्बत ऐं बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وصحابه وأزواجه وآل بيته أجمعين। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है अल्लाह को याद करने से। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो कि मोहम्मद की गुलामी का। जिस चमन में सरदार मेरे जाके जुल्फां खोलिया ले चली बाद सबा खुशबू की बरबर झोलिया। कोई हमें मिले या न मिले बस मुस्तफा ही मिले वो शय मिले जिसके मिलने से खुदा मिले। हसन हुसैन शहजादा बई जंजी शक्ल मिसल मोहम्मद हुई पर रखियो कूफिन तिन सावेर से त शहीदन जा सरदार थिया। अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो सुबह का वठी करे अवां अल्लाह पाक जो कुरान पाक ॿुधी रहिया हो। इंतहाई रहमत ऐं बरकत वारी मजलिस आहे। छो जाते अल्लाह पाक जे कुरान पाक जी तिलावत थींदी आहे उन जाइ ते अल्लाह साईं जी रहमत जो मींहुं वसी पवंदो आहे। अॼु ईअं सम्झो त गंदाखा शहर जे वण जे पन जे मथां अल्लाह साईं जी रहमत जो मींहुं वसी रहियो आहे। ऐं तव्हां बि घर आया आहियो त झोलियूं ख़ाली करे आया आहियो। जॾहिं मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त
खाली न लॻासे अल्लाह साईं जी रहमत सां माला माल थी करे लॻासीं। मुंहिंजा मोहतरम दोस्तो बुजुर्गो ऐं ॿाहिरो जेका मूं आयत पढ़ी खुतबे में, इन आयत में अल्लाह पाक फरमाए तो मुंहिंजा महबूब, मुंहिंजा दिलबर नबी, मुंहिंजा सोना नबी, मुंहिंजा प्यारा नबी मुंहिंजनि ॿारनि खे चओ ऐं पंहिंजे उम्मतनि खे चओ त उदऊनी अस्तजिब लकुम। फरमाए सोना चवे त तव्हांजो रब तो चवे त मूंखे सॾियो त मां तव्हांजा सॾ ॿुधां। अब असर जे कंहिंखे कुरान पाक में ये वाक़या नबियनि जा, नबी पंहिंजे रब खे सॾे विया। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी, अल्लाह कबूल फरमाई। जनाब हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन भी दुआ घुरी, उहा भी मुझे रब कबूल फरमाई। वरी जंहिंजे लाइ दुआ घुरियूं उन जवान भी दुआ घुरी, अल्लाह उनजी भी कबूल फरमाई। मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त सोणे अलीअ भी पंहिंजे रब खे सॾियो। मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त सोणे इमाम हुसैन भी पंहिंजे रब खे सॾियो। तवजो आहे कि न थका वेठा हो? बाक़ी पक्का तो तव्हां थकल न आहियो, पर मां भी सुबुह को 11 बजे पहुतो आहियां, अञा भी 11:30 बजे पहुतो आहियां। यकी इंतजार कयो तम चऊं तव्हांखे ॾियूं था। हाणे जेतिरो वक्त मां इंतजार कयो आहे त घटि में घटि ओतिरो तव्हां चुस्त त थी वियो न। अब जागो था न। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी, हिक दुआ घुरी त रब मांखे आबे ज़मज़म वारो ॾे। ॿी दुआ घुरी त अल्लाह मांखे हौज़े कौसर वारो ॾे। ठीकु आहे, मां ये ॻाल्हियूं कंदो ईंदुसि। तवजो कजो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगीअ में वॾे में वॾा इम्तिहान घणा आया? चओ 4। हिकु इम्तिहान आहे अल्लाह जे तौहीद जे बयान करण जे करे। तौहीद ॾाढी ॾुखी आहे, ॾाढी ॾुखी आहे, जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि जे आरा में विधो, पर इब्राहिम नबी सब्र कयो। अल्लाह बाहि खे बाग बणायसि। ॿियो दीन जे ख़ातिर, इस्लाम जे ख़ातिर, अल्लाह जे ख़ातिर इब्राहिम अलैहिस्सलाम इन धरतीअ ते पहिरियों मुहाजर, पहिरियों हिजरत करण वारो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ हिजरत करे आयो बैतुल मुक़द्दस जे सरज़मीन। औलाद कान्हे, अच्छी ॾाढ़ी थी वई, कुराड़ो थी वियो, कुराड़ी भी कुराड़ी थी वई, पर रब जी रहमत मां ना उमेद न थियो। हथरा खणी पियो दुआ घुरंदो, चवंदो रब हबली मिनस सालिहीन। ए मुंहिंजा अल्लाह मांखे औलाद ॾे, पर सालिह औलाद। दुआ घुरंदे इब्राहिम अलैहिस्सलाम जे दस्तरखाने ते, ॻोठ ते, ओताक ते महिमान था अचनि। माण्हू जो वेस करे हुया मलाइक आया इब्राहिम अलैहिस्सलाम। कुरान फरमाए वलक़द जाअत रुसुलुना इब्राहिम बिल बुश्रा क़ालू सलामा قال سلام فما لبث أن جاء بعجل حنيذ فلما رأى أيديهم لا تصل إليه نكرهم وأوجس منهم خيفة قالوا لا تخف إنا أرسلنا إلى قوم لوط وامرأته قائمة فضحكت فبشرناها بإسحاق ومن وراء إسحاق يعقوب قالت يا ويلتى أألد وأنا عجوز وهذا بالي شيخا إن هذا لشيء عجيب
ॾाढा त चओ सुभान अल्लाह। अबा कुरान सचो आहे न। इहा सूरत आहे हूद सिपारो आहे 12। आया इब्राहिम अलैहिस्सलाम वटि महिमान खां सवाइ मानी न खाईंदो, इंतजार में हूंदो त महिमान अचे पोइ गॾिजी करे मानी खाऊं। हिकिड़े दफ़े इब्राहिम नबी जे दस्तरखाने ते महिमान आयो, पर उमिरि तमामु हुनजी वॾी हुई, कुराणो 90 साल। इब्राहिम अलैहिस्सलाम चाचा हलिया बिस्मिल्लाह कर मानी खा। चए मां बिस्मिल्लाह न पढ़ंदो। छो? चए मां तो वारे अलाह के मञींदो ई न डरियो। इब्राहिम अलैहिस्सलाम के भी कावड़ आई, बाह खां वठी चई निकुर मुंहिंजे दस्तरखाने ते मानी कान्हे, भेण अलाह के मञे ई नथो। कुराड़ो हेॾां वियो, अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे खलील के चो खलील मानी तुझी नहीं मानी मां अल्लाह जी हुई। मानी क्या जी तव्हांखे केरु खाराईंदो आहे? अल्लाह। 90 साल थी वियासि मूंखे न मञींदो, मां मानी करे बंदि न कईमांसि, तंदुरुस्ती करे न खसीमांसि। अॼु तुंहिंजे दस्तरखाने ते आयो आहे, छड़ो बिस्मिल्लाह न पढ़ी अथई, मुंहिंजे बाने खे मानी न खाराई अथई, वञ वठी करे मानी खाराए। अल्लाह अल्लाह। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तो वार ओ चाचा कुराड़ा अल्लाह जो नालो अथई, हली मानी खा, बिस्मिल्लाह पढ़े न पढ़े तुंहिंजी मर्ज़ी। चए बा अॻ में त दड़का ॾेई कढी छॾी, हाणे वरी जोरीअ मानी तो खाराई। चई मूंॾे अल्लाह मयार मोकिली। चई अल्लाह तोॾे मयार मोकिली? चई हा। छो? चई अल्लाह चयो आहे त कुराड़े खे छो धिकारे कढी, मानी त मुंहिंजी आहे न। चई खलील मुंहिंजे करे? चई हा। चई त मां त न मञींदोमांसि, 90 साल थी विया, कुराड़े जा अखियुनि मां पाणी वही वियो। न मञींदोमांसि त बि मानी ॾींदो हो, न मञींदोमांसि त बि पाणी ॾींदो हो। अॼु तुंहिंजे मुंहिंजे करे तूं नबी आईंसि प्यारो, तोखे मयार नी अथई, तंहिंजी माना मां पंहिंजे रब खे एॾो प्यारो आहियां। खलील हथोर ते कर त तुंहिंजे हथ ते बैयत करे उन रब जी तौहीद खे बि मञा, तुंहिंजे नुबुवत ते बि ईमान आणियां, पोइ गॾिजी करे हली बिस्मिल्लाह करे मानी खाऊं। तंहिंजी माना त मानी खाराइण वारो केरु आहे? नथा ॻाल्हाए। पोइ जेको अबा सिंधी में पाक आहे, जंहिंजो खाइजे तंहिंजो हीअं न खाऊं अलाह जो वरी ॻायूं ॿियनि जो न। मानी कंहिं खाराई, पाणी कंहिं प्यारी, तंदुरुस्ती कंहिं ॾिनई, अखियूं कंहिं ॾिनई, नक कंहिं ॾिनी, कन कंहिं ॾिनई, पेर कंहिं ॾिनई, हे मखण माखियूं कंहिं खाराई। रब तो फरमाए सॼी काइनात मां तुंहिंजे लाइ पैदा कई आहे, ही जेको आसमान तुंहिंजे फ़ाइदे लाइ, चंड तुंहिंजे फ़ाइदे लाइ, सिज तुंहिंजे फ़ाइदे लाइ, ज़मीन तुंहिंजे लाइ, ज़मीन जेका शइ कढे थी उहा बि तुंहिंजे लाइ। वल खैल वल बिगाल वल हमीर लितरकबूहा वज़ीना। फरमाए तो घोड़ा का बाकद सब तुंहिंजे लाइ, मेवूं तुंहिंजे लाइ, बकरियूं तुंहिंजे लाइ, अनाज तुंहिंजे लाइ, मेवा तुंहिंजे लाइ, ओ मुंहिंजा बाना हर शइ तुंहिंजे लाइ। लेकिन रब तो फरमाए मुंहिंजा बाना तोखे मां अल्लाह पंहिंजे लाइ पैदा कयो आहे, हर शइ तुंहिंजे फ़ाइदे लाइ, तोखे मां पंहिंजे लाइ त सजदो मुंहिंजो कर। कंहिंजो बाबा हेॾे करे दो मौलाना, हेॾे करे तो तके अलाह जा बाना, चङो भलो माण्हू बुजुर्ग वाइज़ में थोरो मुतवजो थी वेंदा कयो। सफ़र करे था अचूं, राति सॼी राति जागूं था, वरी सफ़र करे अचूं था, वरी हिते इंतज़ार था कयूं। मां या मानी बि न खाधी आहे गंदा खेवारनि जी, हा खाईंदो ई पोइ आहियां वाइज़ खां पोइ इंतज़ार कराए हुननि त वीचारा ॿ टे दफ़ा सलाह कई, हीअं न त मां तव्हां चओ त गंदा खेवारनि मानी न खारायूं, पर मां न कई, पर एॾो इंतज़ार आहे। तव्हां वरी वेठा ईअं हुजो जेको अचे उॾे ॾिसो, जेका मोटरसाइकिल अचे उॾे ॾिसो, पोइ चओ ॾियो ख़बर आहे मौलवी चईसीं, मौलवी आया पर टीन खड़काए छॾे न। तवजो, जेको मथो थो लॻे, असां बि माण्हू आहियूं, इंसान आहियूं, ईअं थोरो या त अंधी ऐं जंड हली पई न। लफ़्ज़ जेके बि ॿुधो थोरा ॿुधो, पर उन ते अमल बि कयो ऐं तवज्जो सां ॿुधो। छो क़ुरान जी कचहरी,
अब इतना वाइज़ा कुरान राग थोड़ा ही ऐं हिन कुरान जे कचहरी में निंड ईंदी छो त कंडन ते निंड न ईंदी आहे चो सेज ते निंड ईंदी आहे हाँ कुरान चो रहमत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि मलाइका आया चऊं इब्राहिम कालू सलाम अस्सलाम वालेकुम चई काल सलाम वालेकुम अस्सलाम। अब इब्राहिम अलैहिस्सलाम के मलाइकन सलाम कहिड़ो ॾिनो कहिड़ो अॼु सलाम इहे आहिनि तव्हांजे गंदाके में सलाम इहो हलंदो सिंध में असां वटि सलाम मटिजी विया कोई चवंदो हक़ मौजूद ते सदा मौजूद बस इहो सलाम आहे बाबा कोई चवंदो या अली मदद चवंदो पीर मौला अली मदद हाणे ॾिस चवंदी ॾिठई अलीअ जो दुश्मन अथई मां अलीअ जो दुश्मन न आहियां मां अलीअ जी तारीफ़ कंदुसि शान तोखे अलीअ जो ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह कॾहिं ॿुधो ई न हूंदो पर इस्लाम जो सलाम कहिड़ो आहे बाबा ॾाढा ॾाढा हे वरी अंग्रेज़ी जा ॿ टे लफ़्ज़ पढ़ियो चई सर बाय बाय तोखे भी बाय लगी तो मुखे इस्लाम जो सलाम पाक नबी इमामुल अंबिया मेराज वारी रात मेराज ते वया सिदरतुल मुंतहा ते पहुता जुती लाइण जो इरादो फरमायो मुझे सोने नबी फरमायो मां इस अर्श ते वञी करे जुती लाइण जो इरादो कयम छो त मुंहिंजो साईं मेराज ते वयो हर नबी के मेराज फर्श ते पर मुझे मिठड़े मोहम्मद करीम के मेराज अर्श ते अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील मां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम के पान दे घुराइण थो चाहियां जन्नत सिंगारियो जहन्नम जा दरवाजा बंद थी वियो जिब्रील जी रब्बे जलील वञ जन्नत मां सवारी कए ओ मुझे मिठड़े मोहम्मद करीम के वठी 70,000 नूरानी मलाइका आया जिब्रील आयो पाक नबी इमामुल अंबिया निंद्र पया सोनो नबी आराम में हुयो अल्लाह अल्लाह जिब्रील चयो अल्लाह तू जो नबी निंद्र पयो मां कीअं उथारियांसि हीअं सॾु कयांसि या रसूल अल्लाह थी रब फरमाए जिब्रील खबरदार मुझे महबूब खे ईअं सॾु न कजाए तू नूरनि जे सरदार आहे पर जंहिं मोहम्मद करीम ॾे वियो आहे इहो नूरनि नारिन आबिन खाकिन अर्ज़ुल फर्ज़ुल नबियनि जो बि पगदार आहे सही मां तुंहिंजे महबूब खे कीअं उथारियां अल्लाह फरमायो पंहिंजा नूरानी चप खणी वञ मुझे मोहम्मद करीम जे पेरनि जे त्री मुबारक ते वञी चुम्मी ॾे मुंहिंजो मोहम्मद उथी वेहंदो ॾाढा चओ न सुभान अल्लाह साईं जन उथिया जिब्रील छाजी रात आहे चई उरूज ऐं मेराज जी रात आहे वसुल ऐं विसाल जी रात आहे आशिक खे पंहिंजे माशूक सां मिलाइण जी रात आहे अब घणा वेचारा माण्हू सादड़ा अणपढ़ियल उहे चवंदा आहिनि दबा अल्लाह आशिक हो मोहम्मद माशूक हो अब इहा ॻाल्हि ग़लति आहे अल्लाह माशूक हो तो मोहम्मद आशिक हो दादा ॻाल्हाए अब हमेशा दुनिया जो कानून आहे त आशिक माशूक जे दर ते ईंदो आहे कि न तव्हां पंहिंजे दर ते माशूक खे घुराईंदा हजरत अबू बकर आशिका मोहम्मद जे दरवाजे ते उमर आशिका मोहम्मद जे दरवाजे ते अली आशिका नबी जे दरवाजे ते बिलाल नबी जे दरवाजे ते सोहेब नबी जे दरवाजे ते सॼी दुनिया मां लख रुपया ख़र्च करे मोहम्मद करीम जे दरवाजे ते खंदक गंदा केॾा माण्हू लख रुपया ख़र्च करे मके मदीने जी ज़ियारत करण जे लाइ मुस्तफा जे दरवाजे ते वञनि था तो मेराज वारी रात तो मोहम्मद आशिक थी पंहिंजे माशूक जी ज़ियारत करे आयो असांजे सिंध में वरी अहिड़ा आशिक आहिनि जो नबी खे चवंदा आहिनि तूं हेॾे अचो असां हेॾे न ईंदासीं अल्लाह अकबर चओ अबा नबीअ जे दरवाज़े जी हाज़िरी भरबी आहे आशिक हमेशा वेंदो आहे चओ आशिक पाक नबी इमामुल अंबिया उथिया वुज़ू फरमायो सवारी ते आया मुझे साईं जी सवारी हलंदे हलंदे सिदरतुल मुंतहा ते मुख्तसर अर्ज़ कंदो वञा सिदरतुल मुंतहा ते पहुतो पाक नबी फरमायो जिब्रील भी रहियो पाक नबी फरमायो जिब्रील जी रब्बे जलील तो जिब्रील जी या रसूल अल्लाह हे छाजे लाइ बीठो आहे चए थो साईं मुंहिंजी हद ते पूरी मुंहिंजो दर्जो हिते पूरो आहे हितां जेकॾहिं हिकिड़ो वार ते हलंदुमि अल्लाह
दे नूर सां सड़ी वेंदुम मुंहिंजा मोहम्मद करीम तुंहिंजो शान ओ गंदा के जा मुसलमानो कलमे वारो ही जिब्रील चो नूरनि जो सरदार मुंहिंजे साईं जो खादिम मेराज वारी रात जो सवारी भी नूरानी आई सवारी जो लगाम भी नूरानी सवारी जी महान पकड़ वारो जिब्रील नूरानी पोया जंज भी नूरानी आ सवारी भी नूरानी आ पर चो घोट त नूर नहीं नारिन जो भी सरदार आहे सिदरतुल मुंतहा ते जुती लाइ मां जिब्रील बीठो साईं मां न हलंदुम छो चए तो साईं मुंहिंजो दर्जो इते पूरो आहे अब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जिब्रील नूर हो नथा ॻाल्हाए थोरो इशारो ॾियां बस बीठो न चए मां न हलंदुम नबी साईं मथे विया जिब्रील मोहम्मद मुस्तफा जो मकाम त ॿुधा गंदा खे जा मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम जिब्रील चे तो मां मेरा जवारी रात ये जो नजर कई त जिब्रील जी नजर खुटी वई पर मिठड़े मोहम्मद करीम साईं जी जुती मुबारक अइया भी मथे साईं जन जुती लाइन जो अर्श मौला पाक नबी इमामुल अंबिया फरमायो मां जुती लाइन जो इरादो कयो अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब जुती न ला जुती सूदो साईं तो मूसा के न चयो त फखला ना लईक इनक बिल वादिल मुक़द्दस तोहा जने मूसा तूर ते आए तो चस्तर मूसा जुती लाए वादी मुक़द्दसा जुती लाए साईं हिते तू चे तो जुती सूदो अल्लाह पा फरमाए मुंहिंजा महबूब नबी मुंहिंजा दिलबर नबी मुंहिंजा सोहा नबी मूसा का जुती न करे लारायम इन जबल ते मुंहिंजो नूर लगे मूसा जो कदम लगे मूसा शान वारो बणजी वञे ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम मुंहिंजा नबी मुंहिंजा दिलबर नबी तू जुती सूदो तुंहिंजी जुती मुंहिंजे अर्श के लगे न मुंहिंजो अर्श शान वारो बणजी वञे ओ गंदा के जा मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम असां जो बंदनि जो अक़ीदो आहे त मोहम्मद मुस्तफा साईं जी जुती मुबारक जो शान चओ अर्श खां बि मथे आहे असां जो ईमान आहे माण्हू चवंदा अबा न वञो एॾे जलसो न मदरसो न अबा केरु चई वहाबी चवंदा अबा गुस्ताख अबा अली साईं जा गुस्ताख अचो खुदा जी ज़ात जो कसम असां हिन जो बंदनि जो अक़ीदो आहे त मिठड़े मोहम्मद करीम जी जुती मुबारक खे जेको चवे गुस्ताखी सां जुतड़ी इहो बि काफ़िर आहे असां मोहम्मद मुस्तफा जे गुस्ताख जे चओ लख लानत कंदा चओ नबी जे गुस्ताख ते हा अली जे गुस्ताख ते बि लानत इमाम जे गुस्ताख ते बि लानत तव्हांखे ग़लति ॿुधायो वियो आहे तव्हांखे ग़लति ॿुधायो वियो आहे न वञो न वञो न वञो अल्लाहु अकबर ग़लत पाक नबी इमामुल अंबिया मथे विया आवाज़ आयो कहिड़ो उदन या मोहम्मद उदन या अहमद वेजो आ मुंहिंजा मोहम्मद वेजो आ मुंहिंजा अहमद पाक नबी फरमायो मां रब जे एॾो वेझो थियुमि जो फकान काब कौसैन औ अदना एतिरो वेझो वयुमि एतिरो वेझो वयुमि एतिरो वेझो वयुमि जीअं कमान जा मुंडा पाण में वेझो अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब नबी ओ मुंहिंजा सोना नबी दोस्त जो दोस्त ॾे ईंदो आहे कान का सूखड़ी आणींदो सोना मुझे लाइ कहिड़ी सूखड़ी आंदी थई अल्लाह अल्लाह पाक नबी लफ्ज़ पढ़िया अल्लाह अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु तय्यिबात ओ मुंहिंजा रब करीम मुंहिंजी कौली इबादत बि तुंहिंजे लाइ हमदो कयां तुंहिंजो रब तारीफ़ कयां तुंहिंजी ज़िक्र कयां तुंहिंजो रब मां जानी इबादत कयां तुंहिंजे लाइ रुकू कयां तुंहिंजो सजदो कयां तुंहिंजो रब मां ख़ैर ख़ैरात कयां तुंहिंजी नज़र न्याज़ कयां तुंहिंजी ओ मुंहिंजा रब करीम मां न्याज़मंदी आंदी रब तूं बेनियाज़ अल्लाह मां न्याज़मंदी आंदी नबी छा चयो मां छा आंदी न्याज़मंदी अल्लाह छा फरमायो हाणे जवाब में अबा मां एॾे ॻाल्हि छो खणी आयसि थोरो सम्झो अथा सलामत मां मोटी थो चवां सलामत सलामत नबी के मेराज वारी रात सलाम इहो मिलियो कहिड़ो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू
चो 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 सुभान अल्लाह। ए मुंहिंजा साईं नबी के सलाम इहो मिलियो अथई, अस्सलाम अलैका। ओ मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम मां रब जा सलाम हुजनी, रहमतूं हुजनी, बरकतूं हुजनी। त इब्राहिम अलैहिस्सलाम वटि बि मलाइका आया, कालू सलामा जे काल सलाम, हथड़ो मिलाए वियो बाबा वियो, वञी करे गाबो कोठई। चओ सुभान अल्लाह। तव्हां सां जो महिमान ईंदा त तकड़ में छा कंदा? वांगण। तकड़ो महिमान आहे बाबा, पटाटे के तकबीर। वाह इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमान नवाज हो, वाह वाह। वियारे वञी अदा गाबो कोठई। छा कोठई? गाबो। गाबो कुही भुनी आने आडो रखी खाओ। पर मलाइका चो साथी शाह चो नूर। अब नूर जी पैदाश आहे, नूर खाईंदो पीअंदो नाहे, न पिया खाइन। कुरान जो वाक्यो आहे, कुरान तुझी हो पंज भेण जा पुट हे त दुश्मन पहुची। अॻे ईअं तो जेको कंहिंजी मानी न खाईंदो हो चवंदा दुश्मन, मानी खाईंदो त दुश्मनी न कंदो। अबा न कंदा कि जंहिं टुकर मुंहिंजे पेट में आहिनि, दुश्मनी करणी न आहे, चोरी करणी न आहे, इन शहर खे नुक़सान न पहुचाइणो आहे। अॼु कानूनी उबतो, मानी भी ओताक हुनजी, ओताक भी हुनजी, मानी भी हुनजी, सुबुह जो जोड़ो डांदन जो भी हुनजो, ये था वञनि। हाँ सही, अल्लाहु अकबर। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो त मानी नथा खाइन, हे दुश्मन पहुची विया। चयूंसि त ढिजुन, कालू सलाम ढिजुन इन्ना उरसिलना इला कौम लूत। इब्राहिम असां लूत जी कौम ने था वञूं, वो हेॾे काॾे आया हो। अल्लाह अल्लाह। इब्राहिम नबी के चवण लॻा, पुट लाइ दुआ घुरी हुई, अल्लाह कबूल कई अथई। रब तो चवे हेॾा वञो, मुंहिंजे नबीअ खे चओ त अल्लाह तो चवे पुट थींदी। छा थींदी? पुट। बीबी साहब दरवाजे ते बीठी चई त हे कहिड़ा महिमान बड़ा मानी नथा खाइनि, ईअं जो चऊंसि त पुट थींदी। त इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी जेके लफ़्ज़ चया न, उहे बि अल्लाह क़ुरान में मिठड़े मोहम्मद जी उम्मत खे ॿुधाया। चओ सुभान अल्लाह। छा थी चए? कालत या वैलता अलिदु, अड़ी मुठ्य से हाणे ॼणींदसि, अन अजूज मां ॼण खां ई आजिज़ आहियां, वहाज़ा बाली से का मुंहिंजो मुड़ुस बि पोड़ो। मलाइके कहिड़ी ॻाल्हि था कनि त पुट थींदी? अजीब ॻाल्हि। कुरान तो फरमाए मलाइकनि जो कालू अताजबीन मिन अम्रिल्लाहि रहमतुल्लाहि व बरकातुहू अलैकुम अहलल बैत इन्नहू हमीदुम मजीद। ओ इब्राहिम अलैहिस्सलाम जा घरवारो, अल्लाह जो रहमतूं तव्हांजे मथां हुजनि, अल्लाह जो बरकतूं तव्हांजे मथां हुजनि। अल्लाह एॾी त ताक़त वारो जो बिना पी मां जे आदम नबी के पैदा कयई, बिना बीज ईसा नबी के पैदा कयई। रब हमीद भी है मजीद। हिते त कुरान ही कुरानो आहे। रब दे त कुरान नहीं, कुरान के भी ॾेई सघे थो। जे न ॾे त नौजवान के भी नथो ॾे, सो त औलाद जा खज़ाना अल्लाह वटि आहिनि। औलाद जा खज़ाना कई वटि। इब्राहिम अलैहिस्सलाम के दुआ घुरई, पुट घुरई हिकु मिले सिब्बा घना बाबा। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबली अलल किबर इस्माइल व इसहाक। सब तारीफ उन अल्लाह जे लाइ जे अल्लाह मांखे पोड़प में अलल किबर पोड़प में इस्माइल ऐं इसहाक जहिड़ा पुट ॾिना। बेशक मुंहिंजो अल्लाह मुंहिंजी दुआ जो ॿुधंदड़ ऐं क़बूल कंदड़। अब रब ॿुधुसि न, पुट ॾिना मुझो घर बैतुल्लाह ठाहे, मुझा रब मां काथे ठहियां मूंखे कहिड़ी ख़बर। अल्लाह फरमायो आसमान खां ककर थो मोकिलियां, जंहिं जाइ ते छांव करे बीहे उते मुझो घर बैतुल्लाह ठाहे। आया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हुन जो पुट इस्माइल अलैहिस्सलाम ॿई आया। हे आयरा खणी करे अल्लाह जो घर था ठाहिनि। ओ कंदा के जा मुसलमानो, कलमे वारो नबी आ, कारीगर भी नबी,
ओ जेको तगारी खणी अचे वो भी नबी। अल्लाह अल्लाह ही कारीगर पत्थर हणंदो तो वञे, इस्माइल नबी तगारी भरींदो तो अचे। हलंदे हलंदे इब्राहिम नबी जे कद खां बित मथे चढ़ी वई। हाणे न इलाइको आ चयो तो मुंहिंजा रब हाणे तका ॾाकण मोकिल। अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत मां ॾाकण खणी आ, पत्थर खणी करे मुंहिंजे नबी इब्राहिम नबी जे पेरनि जे हेठां ॾे। हे पेरनि जे हेठां जीओ इस्माइल नबी कीअं जो तगारी खणी अचे, बिना बटण जे पत्थर पाण मथे मथे हलंदो पियो वञे, वरी मथे मथे वरी हेठि हेठि। कारीगरनि कारीगरी कई, मज़दूर पंहिंजी मज़दूरी कई, काबतुल्लाह ठही हो। हाणे कारीगर कारीगिरी करे हाणे दुआ था घुरनि, दुआ घुरणो भी नबी, आमीन चवणो भी नबी। तो सुभान अल्लाह उहे लफ़्ज़ भी अल्लाह पाक महबूब करीम खे ॿुधाए। सुणो हथड़ा खणी करे दुआ था घुरनि। फरमाए दो इद यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैन लका व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लका व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। दादा जो सुभान अल्लाह। अब कुरान में मज़ो आहे दादा ॻाल्हायो चो माखीअ में एॾो मज़ो न आहे जेॾो अल्लाह जे क़ुरान में मज़ो। साईं माखीअ जो मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं माखी खाईंदासीं, हा न भा। क़ुरान जो मज़ो भी तॾहिं ईंदो जॾहिं क़ुरान जे वेझो ईंदासीं। बाक़ी परे को न वञजां बाबा न वञजां, ये क़ुरान घणो पढ़ंदा अथई पर अथई वाह। अल्लाह सम्झ नसीब फरमाए, आमीन त चओ। अब इब्राहिम नबी दुआ घुरी, अल्लाह असांजी मेहनत मजदूरी कबूल फरमा। छा ॾियां सोन साईं न चांदी, चई साईं न छा ॾियां। इब्राहिम नबी दुआ थो घुरे, चवे थो मुंहिंजा रब करीम हे पंहिंजे पुट ॾे हथ खणी इस्माइल नबी ॾे हथ खणी चवे थो मुंहिंजो अल्लाह हिन जी औलाद मां नबी ॾे अहिड़ो उस्ताद ॾे जंहिंजूं निशानियूं चार हुजनि। आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम। ओ मुंहिंजा रब करीम अल्लाह 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 अहिड़ो नबी ॾे आयतूं पढ़े, किताब जी तालीम ॾे, हिकमत सेखारे, उनखे पाउ करे। अल्लाह फरमाए इब्राहिम जी मुंहिंजा रब मां तुंहिंजी दुआ कबूल कई, पर तो वारी तरतीब में थोरो अॻे पो तूं थो चए अहिड़ो नबी ॾे आयतूं पढ़े, किताब जी तालीम ॾे, हिकमत सेखारे, तो पाउ करे। इहो शान घट रब तो फरमाए मां मोमिन ते थोरो कयो। फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। अया ॾाढा जो सुभान अल्लाह। हवा ए जेको अॻियों वेठो आहे 3 नंबर मौलवी नंढो थो करे, थोरो गुत हणे समझी वियो आहे पाण, चओ सुभान अल्लाह। हवा अल्लाह फरमायो खलीला तुंहिंजी दुआ कबूल कंहिं को घुरियईं। अल्लाह मां तुंहिंजो घर ठाहियो आहे बैतुल्लाह, हाणे हिनखे आबाद करण जे लाइ मुंहिंजे पुट इस्माइल जी औलाद मां अहिड़ो नबी ॾे जो निशानियूं हुजनि से 4 घणियूं आयतूं पढ़े, तुंहिंजो क़ुरान पढ़े, क़ुरान जी तालीम ॾे, हिकमत सेखारे, ऐं उन्हनि खे शिरक ऐं कुफ्र ऐं हसद ऐं साड़ा ऐं निफाक खां पाको करे। अल्लाह फरमाए खलील तो वारी दुआ मां कबूल कई, पर थोरो अॻे पो तूं तो चए आयतूं पढ़े, किताब जी तालीम ॾे, हिकमत से करे, पो पा करे, इहो शान घटि आहे।
फरमाए मां मोमिनन ते थोरो कयो चो सुभान अल्लाह मुतवजो आयो न चे तो मां मोमिनन ते थोरो कयो साईं केड़ो चे एड़ो नबी तो जान जो मुझो मोहम्मद करीम दिलबर नबी अनवर नबी सोहणो नबी कुरान जो आयतूं पढ़ंदो वींदो मुशरिक छो न हुजे काफर छो न हुजे मुझे मिसले मोहम्मद करीम जो कुरान ॿुधंदो वींदो पको मुवहिद मुसलमान बणजी वींदो अल्लाह अल्लाह अचो त मां पाक नबी जे कुरान पढ़ण जा वाक़िया ॿुधायां ये वाक़िया ॿुधो पोइ मन न मनावा जे दिल मां इहा ॻाल्हि हली वञे जेको भाउ वेठल मुंहिंजे सोणे नबी ऐलान कयो अल्लाह फरमाए सोना चओ कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ अॻियां नबी को वस्ती जो नबी को ॻोठ जो नबी को सूबे जो नबी को शहर जो नबी अल्लाह अल्लाह रब फरमाए सोना ऐलान कर अल्लाह पाक मां मोहम्मद खे आसमान वारनि जो नबी करे मोकिलियो ज़मीन वारनि जो नबी जिन्ननि जो नबी हैवाननि जो नबी पखियुनि जो नबी परिंदनि जो नबी जीतनि जो नबी नबियनि जो भी नबी क़यामत जेके भी माण्हू अचनि अल्लाह पाक मोहम्मद करीम खे चओ उन्हनि जो भी नबी करे मोकिलियो आहे असांजो मोहम्मद चो नबियनि जी भी पग पाए आयो असांजो नबी चो नबियनि जो भी नबी आहे साईं हाणे अबू जहल खे इहा ख़बर पई अबू जहल चयो बाबा न वञो न वञो तवजो आहे न वञो छो चई मोहम्मद चवे तो अलाह अलाह माण्हुनि खे जले बाबा न वञो नबीअ ॾे मोहम्मद जी ॻाल्हि न ॿुधो मुशरिकनि जो सरदार पियो मके पाक में अचे अबू जहल खे ख़बर पई भला सरदार जे मोहम्मद करीम सां मिली वियो त पोइ असां भी सरदार मुसलमान थी वियो त पोइ बाक़ी असांखे देर आहे सभु माण्हू मुसलमान थी वेंदा तंहिंजे करे मक्की पाक जे ॿाहिरां वञी बीठुसि साईं तूं असांजो महिमान असीं तुंहिंजा मीज़बान साईं महिरबानी करे मुंहिंजी ओता कदे वठी अस ओता कदे मानी बानी खाराए राह जो कचहरी थो करे साईं अर्ज़ु कयां क़बूल कंदे चओ बाबा चई सैदे नाले मोहम्मद आ उनजी ॻाल्हि न ॿुध न मिल जाए छो चई मोहम्मद चवे थो अलाह अलाह कयो असांजे महबूदनि खे चवे थो ठिकर भितर मेहरबानी कर चई बाबा न ॿुधंदो मांस हुन चयो कबां खणी आयो चवे थो साईं कबां कण में विझो छाजे लाइ चई मोहम्मद हिकु किताब पढ़ंदो जंहिंखे माण्हू क़ुरान चवंदा आहिनि अल्लाह अल्लाह हे पंहिंजे सरदार खे चवे थो जेको भी माण्हू मोहम्मद करीम जी पाक ज़बान मां अल्लाह जो क़ुरान ॿुधे थो बच्चा ॿार घोर करे थो छॾे तंहिंजे करे महिरबानी कर मोहम्मद जो क़ुरान न ॿुध आओ चई ठीक सॼी राति कबाकल में विधी थई अबू जहल जी औताक में रहियो पियो हो सुबुह थी ओ गंडा केॾा मुसलमानो हुनजे कननि में कबां पई हुन सॼी राति कबाकल मां कोन कढी सुबुह थियो मके जे खिटनि खां वाक़ुफ़ कोन हो ओ जो काबतुल्लाह वारी घिटी वरतई अल्लाह अल्लाह अयां जो अॻिते वञे ॾाढो सुहिणो आवाज़ थो अचे अयां जो हीअ नज़र करे दरवाज़े खां ॾिसे त सुभान अल्लाह त लालनि जो लाला हीअं साम्हूं ॾिसी चवे थो वाह जो सुहिणो आहे जो मिठड़े मोहम्मद करीम जहिड़ो सुहिणो अल्लाह न पैदा कयो हा न वरी क़यामत ताईं कंदो आहा हसीननि में अहसन जमीलन में अजमल सुहिणो एॾो हा जो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम खे चंड बि ॾिसी शर्माइजी वेंदो आहे आहा जॾहिं मुंहिंजो साईं जावा न हीअं जो घर में आया अम्मा अमना चवे थी मां अहिड़ो ॿार न ॾिठो
दाई हलीमा ॿियूं मायूं जेके आयूं मके पाक मां दाई सफ़िया चवे थी हेड़ो सुहिणो मान ॾिठो अबू जहल आयो चई हेड़ो सुहिणो मान ॾिठो छो आया हा चो मुंहिंजो मोहम्मद ॼाओ हो चो मके पाक जे घर घर में मुंहिंजे साईं जे ॼमण जी खुशबू पहुचंदी वई हुई। अल्लाह अल्लाह अरे हे त माण्हुनि कीअं था चवनि हे वहाबी चवंदा नबी असां जहिड़ो इहा ग़लति ॻाल्हि इहो कूड़ आहे इहो असांजे मथां इल्ज़ाम आहे असां जहिड़ो किथे अब्दुल जब्बार ॻाल्हाए वाह त मां तो कूड़ निकिरनि ओ गंदा केॾा मुस्लमानो मुंहिंजो सोढ़ो नबी ॻाल्हाईंदो वाह त मुबारक मां नूर ई नूर निकिरंदो अब्दुल जब्बार खे पकड़ जे बदबू मुंहिंजो साईं जंहिं घिटीअ खां गुज़र करे वञे उन घिटीअ में खुशबू अब्दुल जब्बार जाओ कंहिंखे पतो ई कोन पियो ओ गंदा केॾा मुस्लमानो मुंहिंजो मोहम्मद जाओ तो दुनिया जे कुंड कुल्स में पतो पइजी वियो त अल्लाह जो दिलबर नबी ॼमी चुको आहे। तूं असां अम्मा जे पेट में आयासीं पेट में आया हो नबी भी अम्मा जे पेट में आयो हाँ साईं अम्मा आमना थी फरमाए मुंहिंजो पेट वॾो न थियो मुंहिंजो पेट पेटनि जे तूं अब्दुल जब्बार पेट में आयो अम्मा जो पेट वॾो खटियूं खटियूं ओघरायूं कॾहिं कुख में सूर कॾहिं पासे में सूर छो तो सूर पए चई ॿार चुरियो आहे हाणे जो लत त अम्मा जी कुख वई ॼण अंदरि क्रिकेट रांदि वेठो खेले मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद अम्मा जे गोद में आयो अम्मा फरमाए थी सुती पई आहे मूंखे मुबारक थियूं मिलंदा आमिना ओ आमिना बीबी बुशरा लक या आमिना बुशरा लक या आमिना ओ आमिना बीबी मुबारक थई तुझे पेट में को मामूली बच्चो न आहे अगे रही पोइ जो सरदार आमिना जॾहिं पुट ॼमई त नालो रखजांइसि मोहम्मद असांजो नबी आला इल्म में आला हिल्म में आला सूरत में आला सीरत में आला जमाल में आला कमाल में आला गुफ्तार में आला जो मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद सभिनी नबियनि खां चओ गोई खणी साईं साईं जन आमना इमाम लंबिया वेठा मक्के पाक में काबतुल्लाह में अबा तवज्जो आहे मुशरिकन जो सरदार ये ॾिसे अबा ॾिसी चवे थो यार हे उहो अचण जे लाइ छॾियो अथई वाह जो सुहिणो आहे वञांसि थो जे ॻाल्हि मञण में आई त ठीकु आहे न ज़ोरी त कोन मञाईंदो न साईं ॾे आयो मुंहिंजो महबूब इमाम लंबिया पंहिंजे रहमत जो हथड़ो मुबारक मथे ते रखियसि चओ न सुभान अल्लाह अब भाई अब्दुल जब्बार जो हथ न हो न मुला मौलवी जो न हाजी गाजी जो न अब्दुल जब्बार हथ खणे कुझु न थे मुंहिंजो सोनो हथड़ा मुबारक खणनि त मींहुं वसीब अब्दुल जब्बार हथड़ा खणे कुझु न थे साईं जन हथड़ा मुबारक खणनि अबू हुरैरा जी काफ़िर मां मुसलमान बणजी वञे मुंहिंजो साईं असां हथ कयूं कुझु न थे पाक नबी इमाम लंबिया इशारो कनि या शजर ओ वण इरजी लई अल्लाह अल्लाह साहबी फरमाए थो मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम हिन वण खे इशारो था कनि ईअं ढोंदो थो अचे ओ जीअं बच्चो पंहिंजी मां ॾींदो मुंहिंजे साईं इशारो कयो या ज़ब ओ दोह इरजी लई हेॾे जो सॾु कई त दोह बि ढोंदी बि अचे अल्लाह अल्लाह ओ गंदा केॾा मुसलमानो उहा दोह मुंहिंजे साईं सां अरबी ज़बान में ईअं बि ॻाल्हाए जीअं को माण्हू तो अरबी ज़बान में ॻाल्हाए जी माना हे आयो चई साईं जन जे भरिसां अची वेठो साईं जन फरमाए अबा केर ईअं मथे हथ रखियो अबा केर ईअं थो रोए जीअं माउ पंहिंजे बच्चे खे परचाईंदी आहे छो थो रोए पुट ख़बर ॾे केर चई साईं मां हिन मके जे मुशरिकनि जो सरदार आहियां कल्ह मके में आयुमि अबू जहल मूंखे झलियो त मोहम्मद सां न मिल जाए छो जी मोहम्मद चवे थो अलाह अलाह कयो असांजे महबूदनि खे नथो वञे साईं मूंखे चऊं त मोहम्मद जो किताब बि न ॿुधजाए क़ुरान वॾो जादूगर हाँ रोए तो ये मुझे महबूब जे पाक चेहरे की चुमी ॾेई चए थो सोहणा अबू जहल कूड़ो आ उतबो कूड़ो आ शेबो कूड़ो आ मोहम्मद तूं अल्लाह जो सच्चो नबी आ हाँ
जॾहिं ख़बर पई त पोइ अबू जहल इहा ॻाल्हि बि कई, मोहम्मद खे न मञो, अलाह वलाह थो करे, असांजे महबूदन खे चवे थो ठिकर भितर, रुगो चवे थो हिक खे मञो। इहा ॻाल्हि मशहूर थी वई, वॾनि में, नंढनि में, मर्दनि में, औरतुनि में, जवाननि में, कुराड़नि में। हिकिड़ी कुराड़ी जेका बुतनि जी वॾी पूॼारणी हुई, अछो मथो थी वियो हो हुनजो, हे बुतनि जे आॾो ॿाहूं ॿधी, हे गोॾा खोली बीठी हूंदी हुई। अबू जहल खे चवे थी, अबू जहल सरदार ॾे ख़बर, चई कुराड़ी ॻाल्हि न ॿुध, नौजवान पैदा थियो जेको चवे थो अलाह वलाह कयो, न वञ जाइस न मिल जाइस, एॾो जादू कर जेको बि मोहम्मद सां मिले थो, अलाए कहिड़ो जादू थो करे जो मोहम्मद करीम जे इन प्यार में अची था वञनि, कच्चा ॿार कुर्बान था कनि। कुराड़ी खे भओ थियो मतां मोहम्मद न मिली वञे, ही कपिड़ा खणी रोड ते बीठी आहे, हिक हिक खे सॾु थी करे, कोई न आयो, अल्लाह अल्लाह किथे को सुहिणो थो वञे, एॾो सुहिणो आहे जो चंड बि शर्माइजी थो वञे, हले थो ज़मीन तॾहिं वांगुरु वेर बि, ओ मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे कदम जे टांदी अचे, ये ॾिसी करे चवे थी, आओ नौजवान अबा घेरे त कटि खणा। मुंहिंजे साईं फरमायो, अम्मा काॾे थी वञे, अबा ॻाल्हि न ॿुध, नौजवान पैदा थियो आहे, ओ जंहिंजो नालो मोहम्मद, चवे थो अलाह वलाह कयो, अबा असांजे महबूदनि खे चवे थो फिकर भीतर वॾो जादू करा। ओ नौजवान मां बि झलाए थी, उन मोहम्मद सां न मिल जाए, जेको तो मिले मोहम्मद उनखे जादू जे ज़ोर ते मुस्लमान थो करे, महिरबानी करे गंद खणा। गंदा केॾा मुस्लमानो, मुंहिंजे साईं उन कुराड़ी जी गंद खणी करे पंहिंजे नुबूवत वारे सिर मुबारक ते रखी आहे। माई ॾिसी करे चवे थी, ओ बाबा ओ नौजवान केरु आहे? मुंहिंजे साईं फरमायो, अमा जाते कोई कम न ईंदो आहे उते मां ईंदो आहियां। ॾाढा 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 अॻ में माई पोयां मुंहिंजो साईं। पोइ गंदा खे जा मुस्लमानों कुराड़ीअ घटि न कई, हेड़ो तेड़ो अलाए काॾों आयो, न अचे हा न मको छॾिया हा, अबा वॾो जादू करा, अबा मोहम्मद नऊज़ बिल्लाह मुल्क ख़राब करे छॾियो। जी अॼु वाह माण्हू चवंदा त वाह बिन मुल्क खारे छॾियो। अल्लाह अकबर, बुध ते अबा नबी जा दुश्मन, ये कुराड़ी भी बुध ते पई वञे, नबी सां मिली कोन ही, चए थी अलाह वलाह कयो, असांजे महबूदनि खे नथो मञे, वारो कयो निकिती थी वञा, मुल्क ख़राब करे छॾई। अॻ में माई आहे, पोयां मुंहिंजो साईं आहे, गारियूं ॾींदी थी हले, पर मोहम्मद मुरकंदो थो हले। चए थो मुंहिंजा रब नाराज़ न थी जांसि, मां चवां थो हीअ कुराड़ी बि जन्नत वारी बणिजी वञे। हली मके पाक खां ॿाहिरि, अबा सामान मुंहिंजो रख थी, ओ बा तुंहिंजी मज़दूरी घणी थी? पाक नबी इमामुल अंबिया फरमाइन नजरी इल्ला अल्लाह, अबा इन्हीं जो अजर मूंखे अल्लाह पाण ॾींदो। ओ नौजवान झलाए थी, अबा मोहम्मद सां न मिल जाए, वॾो जादू करो, हवा मामा हला। मुझे साईं फरमायो मोकलंदे, अबा मेहरबानी कर नालो ॿुधो। मुझे साईं फरमायो अमा नालो ॿुधाईंदो मां कावड़ जी वेंदी आहियां। चई अबा मां तोसां कीअं कावड़ बम, अछो मथो थी वियो तो जहिड़ो हेड़े, अछो मथो थी वियो तो जहिड़ो मां न ॾिठो। अबा केॾो सुहिणो आहे, जहिड़ी तई सूरत तहिड़ी तई सीरत। ओ गंगा केॾा मुस्लमानो, चओ मोहम्मद जी सूरत बि सुहिणी त चओ सीरत बि सुहिणी, चओ सूरत में जमाल आहे त चओ सीरत में कमाल ई कमाल आहे। साईं नालो ॿुधाए, पुराणी चई साईं नालो ॿुधाए। साईं फरमाया अम्मा ॿुधंदी ॿुधंदी अचे, हा चई मां त सफ़ा कावड़ जी टिटो सां। साईं फरमाए ॿुधो ॿुधो। साईं अम्मा जंहिं मोहम्मद जे करे मको छॾे आई, उहो मोहम्मद मां गॾु बीठो आहियां। अयां ॾाढा त चओ सुभान अल्लाह। माई जेका वञे पई कावड़ जी साहब, उहा हिते या तो नहीं चवे थी, अबा मां भी बद अखलाकी जी हद कई आहे, पर सोना तो भी अखलाक जी हद कई आहे। सॼी वाट गारियूं ॾींदी आई आहियां, ॿुधंदो आयो आहीं, हाणे जल्दी कर। हे मां तो मूंखे ख़बर न हुई अबा, अबू जहल वारनि चयो त मोहम्मद हेड़ो आहे, मोहम्मद हेड़ो आहे, मोहम्मद हेड़ो आहे, इहे सभु कूड़ा आहिनि। ओ मिठड़ा मोहम्मद तूं सचो आहे, हाणे कलमो पढ़ा त बाक़ी कुराड़ा पंहिंजा ॾियारा हली तो मोहम्मद जी ग़ुलामी कयां।
कंदाखे वारो माण्हू जे चवण ते न हलो, सभु तव्हांखे चवंदा वहा बि हेड़ा अथव, वहा बि हेड़ा अथव, नबीअ खे बि न मञींदा आहिनि, वहा बि अलीअ खे बि न मञींदा आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदा, पर अलाह जो नालो अथव। वरी बि तव्हांजे कंदाखे जे शहर में अलाह रहमत जो मींहुं वसायो अथव, जो पाड़े में क़ुर जी तालीम जो इदारो निकितो आहे। इंशाअल्लाह उहे ॾींहं परे न आहिनि जो हिन मदरसे मां इंशाअल्लाह क़ुर जे हाफ़िज़नि जूं दस्तारबंदी जा जलसा थींदा, आलिमनि जे दस्तारबंदी जा जलसा थींदा। गंदाखे में जेकॾहिं हिकु हाफ़िज़ कोन हो, ख़ुदा जी ज़ात जो कसम हिन मदरसे जे बरकत जे करे इंशाअल्लाह गंदाखे जे घर मां क़ुर जो आवाज़। तवजो आहे नथा ॻाल्हायो, जागो था न, माण्हू तव्हांखे जलींदा त न वञो, वाह बि तव बाबा मौला अलीअ खे बि न मञींदा, असां मौला अली जा बि ग़ुलाम मञींदा न। हमरा अॻे मूंखे मोटरसाइकिल हूंदी, वो हमरा हिकिड़े हथ ॾिनो, चई मोली साहब खयूं त हलो बा, मां चयो बा वे, वरी वेठो, चई साईं वरी तव्हांजी महिरबानी, तव्हांजो नालो छा आहे? मां चयो अपटा, चई मां चयो बा हाणे मोटरसाइकिल ते वञूं था कचहरी कंदा, छो? चई बाबा इहे त लहाबी आहिनि, अॻे वहाबी चवंदा, हाणे लहाबी। वहाब जी माना असां ॿुधाईसीं न बाबा, वहाब कंहिंजो नालो आहे? बलोचिस्तान जे माण्हू खे चवंदासीं बलोचिस्तानी, यानी बलोचिस्तान वारो, सिंध वारे खे चवंदासीं सिंधी, पंजाब वारे खे पंजाबी, हा न साईं, पाकिस्तान वारे खे पाकिस्तानी, ऐं वहाब माना अल्लाह वारो, वहाब अल्लाह जो नालो, वहाबी माना कथा ॻाल्हाए अल्लाह वारो, असां अल्लाह वारा आहियूं। वहाबी पोइ हाणे चऊं ना वहाबी, हाणे हिन जो नालो कहिड़ो रखूं? फेराए पोइ ॾिनोसि वाव कढी ॾिनोसि लाम लहाबी। हाणे त भई नबी साईं जे ज़माने में जेको कलमो पढ़ंदो न बा हुनखे चवंदा साबी आहे, साबी छा साबी। हाणे जेको कलमो थो पढ़े तौहीद जो बयान करे चए वहाबी आहे, हो साबी, हे वहाबी, लक़ब इहे था ॾियनि। पर मुंहिंजा मोहतरम दोस्तो, ख़ुदा जी ज़ात जो कसम, मां चवांसि बाबा असां वहाबी अलीअ जा नौकर हूं, मां चयो अलीअ खां सवा, मां चयोमांसि ॻाल्हि ॿुधई, जेको अलीअ खे न मञे उनजे मथां मुंहिंजो लख लानत आहे। पोयों वेठो न पुठी सपेटे, वाह वाह वाकई हेतिरी आहे यार। मां चयोमांसि ॿी ॻाल्हि ॿुधाए, कहिड़ी? तवजो कजो, मां चयो जेको अलीअ जे चवण ते न हले उनजे मथां बि लख लानत अचे, मारे छॾी मोली। असां अलीअ जा नौकर आहियूं, चो अलीअ जा, मां चयो बाबा अलीअ जो बदबो असां वटि, अलीअ जी ॾाढ़ी असां वटि, अलीअ जी निमाज़ असां वटि, अलीअ जो क़ुर असां वटि। मां तव्हां खां पुछां थो, मुलनि खे ॾिसी थोरो मलंगनि खे वरी शिरको थींदो आहे न, मुलनि खे ॾिसी नारो हणंदे हैदर, छा थियो? मुल्लो पियो वञे। अरे बाबा मुल्लो अलीअ जो गुस्ताख छा? चए न मञीदा न भला, इहे वहाबी न मञीदा। अरे अलीअ खे छो न मञीदा हूं? अचो गंदाखे जा मुसलमानो, मां तव्हांखे मौला अलीअ जो शान ॿुधायां। ॾाढा तो चओ कहिड़ो अली जो मुंहिंजे सही ऐलान कयो नुबूवत जो, पहिरियों पहिरियों ईमान आण वारो मुंहिंजो सुहिणो अबू बकर सिद्दीक़, ग़ुलामनि में हज़रत ज़ैद, ऐं नंढनि मासूम बचनि में जंहिंजी उमिरि 9 साल हुई उनजो नालो आहे मौला अली, अलीउल मुर्तज़ा। अदा ओ असां अलीअ जे नाले ते चिड़ंदा न आहियूं, अली असांजो साईं, असां दुश्मन न आहियूं। अली असां मोमिन मोहब्बत कंदो आहे, तो बुग़्ज़ मुनाफ़िक़ रखंदो। मां चवंदो आहियां वाह तूं मुश्क ऐं अंबर सां धोई, मुंहिंजे अलीअ जो नालो वठ त बि खटा अली अञा मथे। वात में भंग थाधल चवां भला, थाधल थाधल वात में थाधल, सिगरेट, चरस, अफ़ीम। मां तव्हांखे अल्लाह जो नालो ॾेई पुछां थो त मुंहिंजो अली नऊज़ बिल्लाह मकान में वेंदो या मस्जिद में? नथा ॻाल्हायो। मस्जिद में बाबा पाकनि जो नालो पाक थी करे खणबो आहे। चरिया असां सां माण्हू मिलंदा आहिनि, बा मोरी अब्दुल जब्बार हेतिरी सिगरेट उछले कुरड़ी करे पोइ मिले।
हे साईं मौलाना मोहम्मद चांद आबिद साहब मुझो नालो वठी हो हजरत अल्लामा मौलाना वठ वठा अलाए केड़ा लक़ब जंहिंजे लक़ब जे लाइक़ भी मां आहियां। अदना में जमियत उलमा इस्लाम में नंढे में नंढो घट में घट कारकुन घट में घट खादिम आलम जो नौकर मूंखां वधीक ॿियो कोन्हे। मां अदना में अदना जमियत उलमा इस्लाम जो कारकुन आहियां। कभी एॾा लक़ब ॾेई मूंखे थो चवे ऐं सोहणे अली जंहिंखे मदीने जे अमीर कलमो पढ़ायो पढ़ायो जंहिंजो लक़ब असदुल्लाह शेर खुदा उनजो नालो ना रात धोई मुश्किल अंदर सां वट तब घटा अली अया मथे थई। अली जो नालो ई न वठ तू 100 दफा मुझे अली मुर्शिद जो नालो वठ मां गुलाब जा गुल तुंहिंजे मथां छटिया छो न अली असां असांजो प्यार न आहे। हर कंहिंखे पंहिंजा मुर्शिद प्यार आहिनि। अब तव्हां बलोचिस्तान वारनि खे पंहिंजो मुर्शिद प्यार आहे छा जाने ख्याल करी मेरे मुर्शिद जा नाला न गिनी न तो मुंडी कप छोड़े सही। मेरा मेरा भी 5 सेरड़ा है ना 50 सेर दिनो तभी तू चने मुझो सही पाव गुलन में तो ठीक है ना। हर कंहिंखे पंहिंजो मुर्शिद प्यारो आहे। जो बंदन जो मुर्शिद अली आहे जो बंदन जो मुर्शिद सोनो अली आहे शेरे जलिया हक जो वलिया हाय दर्रा शेरे बबर्रा फातिह खैबर्रा जेको न मने बेखबरा अली अबू बकर उमर उस्मान जो बिरादर चरिया बात धो न भंग में हेडो कूंडो वट वटा पियूं था चरसो घुमाऊं था अर्च असांजे लाड़का ने मूंखे चवंदा घुमाऊं था ॾिसी चई मोला पियूं था चरस घुमाऊं था अर्च ईअं जो बोलो ॾींदासीं सिधो जन्नत में मज़ो न होॾे बाह में। अरे जन्नत में त बाह आहे कोन सुल्फी कीअं तूं खाईंदे चंद्रा होॾे बाह घणी आहे सुल्फी तो खाने जी सहूलियत होॾे आहे बाबा अकुल सिखो खुदा जी ज़ा जो कसम अल्लाह जाने तो असां अलीअ जा नौकर जो अलीअ जा दुरूद शरीफ पढ़ो मदीने वाले साईं जे मथां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबी हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा वॾे शान वारो आहे। नंढड़ो हो कलमो पढ़ी उन नंढड़े खे कलमो पढ़ाइण खां बाद में मुंहिंजे मिठड़े मोहम्मद पढ़ायो तो सुभान अल्लाह। जॾहिं वक़्तु आयो पढ़ाइण जो पाक नबी इमामुल अंबिया फरमायो ऐन अली मुझो अली किथे साहबी चवे तो या रसूल अल्लाह से हाणे हाणे ॾिसी आयो मांस अली मस्जिद में हुयो। अल्लाह फरमाए तो मुंहिंजा महबूब नबी मुंहिंजा सुहिणा नबी अलीअ खे गोली ने अली तोखे बाज़ार में नज़र न ईंदो अली तोखे रोड ते नज़र न ईंदो तराहुम रुकअन सुजदा मुंहिंजा सुहिणा अलीअ खे गोली ने अली या मस्जिद में नज़र ईंदो या रुकू में हूंदो या सजदे में हूंदो। अल्लाह अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया फरमाए वठी अचो तो वठी आया पाण फरमाई अली जी मुंहिंजा सोना काथे होए चई साईं मां मस्जिद में हुयुमि। सोने नबी फरमायो ए मुंहिंजा बच्चा ए मुंहिंजा भाउ ए मुंहिंजा बिरादर अली मां पंहिंजी न्याणी फातिमा जेका मां मुहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार मां मुहम्मद करीम निकाह करे तोखे ॾियां थो ही अबू बकर उमर तो अलीअ जे निकाह जा शाहिद अथई। सोने अली छा चयो तवजो आहे सोने अली चयो सोना इन लाइ त मस्जिद में वयुमि त अल्लाह पंहिंजे नबीअ जे रूह में रहम त मूंखे न्याणी जो संग छॾे साईं इन लाइ त वयुमि। पाक नबी इमामुल अंबिया घर में आया मुंहिंजे साईं जी न्याणी अम्मा फातिमा पुट्रा ओ फातिमा जी मुंहिंजा बाबा छा थी करे अबा मानी थी पचाया मानी साईं फरमायो पुट हेॾे त अचो ओ गंदा के जा मुसलमानो हदीस में लफ्ज लिखिया पिया त पाक नबी इमाम हुसैन जी ज़बान के ये दा तू सिंधी तू खार का तू सीधो आही। साईं फरमायो हुसैन मिन्नी व अन मिनल हुसैन लोगो हुसैन मुमा मां हुसैन मां आया चओ न सुभान अल्लाह। अब जंहिंजी तरबियत मदीने जो मीर करे उहे शहज़ादा तरबियत याफ़्ता हूंदा या न था ॻाल्हायो। पाक नबी इमामुल अंबिया उन जी तरबियत कई तवजो घर में आया
हिक दफ़े इमाम हुसैन मुंहिंजे साईं सां गॾु वञे थो, ख़ारक लॻी इमाम हुसैन ख़ारक, ॿार जी आदत आहे ख़ारक विझणी वात में। मुंहिंजे साईं फरमायुसि पुट हुसैन कढ ॿाहिरि, कढ कढ। सोने हुसैन ॿाहिरि कढी, नबी साईं पंहिंजी आंगुर मुबारक विझी सॼो अंदरों साफ़ करे पाण फरमाई पुट तूं मोहम्मद जी औलाद, पुट तूं सैयद आ, सैयद तुंहिंजे पेट में हलाल वञे हराम न वञे। चओ सुभान अल्लाह। पोइ साईं जन तरबियत कई, घर में आया, पाक नबी इमामुल अंबिया फरमायो मुंहिंजी न्याणी फातिमा जी मुंहिंजा बाबा पुट हे मुंहिंजा बचड़ा काॾे विया? अबा हाणे ॿाहिरि निकिरी वियो, सोनो नबी आयो, साहबा खे चऊं यार ओ मुंहिंजा शागिर्द हिन मुंहिंजनि बचड़नि खे त ॻोलींदे सोनो नबी निकिरी वियो। हे झंग खां मदीने खां ॿाहिरि बाग़ में हिकिड़ो अमरा बकरियूं वेचारे पाक नबी ॾिठो, हुनखे चई ओ नौजवान मुंहिंजा बचड़ा त न ॾिठई, चई सुता पिया अथई। हे अलीअ जा बचड़ा, साईं मांखे चयो मंझंदि जो टाइम हो, मांखे चऊं चाचा असांखे पाणी पियोर, मां चयो मान पुट पाणी कोन्हे, मुंहिंजो पाणी पाण खपी वियो आहे, बाक़ी चओ हे बकरियुनि जा खीर ॾुही करे पियारियो। सही उमिरियूं नंढियूं नंढियूं आहिनि, चप सुकिया पिया आहिनि, निड़ी सुकी पई आहिनि। मांखे चवण लॻा चाचा हे बकरियूं तुंहिंजियूं आहिनि, मां चयो मान न पुट बकरियूं ॿियनि जूं आहिनि, मां पाण चारीअ ते चारींदो आहियां, हिननि जा चप बि सुकिया पियो हो, निड़ी बि सुकी पई। मांखे चयो ओ चाचा जॾहिं बकरियूं तुंहिंजियूं न आहिनि, बकरियूं परायूं आहिनि, असां परायनि बकरियुनि जो बिना इजाज़त खीर कोन पीअंदासूं। जंहिंजी तरबियत मदीने जे मीर कई। अॼु हुसैनी सॾाइण वारो दमादम मस्त कलंदर, हर शइ अंदर, हलाल भी अंदर, हराम भी अंदर, जायज भी अंदर, नाजायज भी अंदर। चो सैयद पिनदो न आहे, असां सैयदनि जा नौकर हो। चो सैयद शान वारा, चो सैयद असां देवबंदी जमीयत उलमा इस्लाम वारा सैयदनि जूं जुतियूं खणी करे मथे ते रखी करे घुमण जे लाइ तयार आहियूं, पर चो सैयद भंग न पीअंदो आहे। चो सैयद चरस न पीअंदो आहे, सैयद पिनदो न आहे। चो ॿिया सैयद खां पिननि पर पाण न पिने, ईअं आहे न। सैयद शान वारो आहे। चो सैयद सुहिणो थींदो आहे। चो सैयद क़ुरान खां परे न वेंदो आहे। सैयद मस्जिद में छो अली मस्जिद में, सुहिणो नबी मस्जिद में, सैयदनि जी अमल अम्मा फातिमा असर जो उथंदी हुई, उथी करे सोने अलीअ खे उतारींदी, या अली तहज्जुद जो टाइम थी वियो, होॾा मुंहिंजो सोनो अली तहज्जुद पढ़े, हेॾा अम्मा साइण जेका मदीने जे मीर फरमायो, फातिमा मां मुहम्मद जे जिगर जो टुकड़ो, जंहिंजे लाइ मुंहिंजे साईं फरमायो अजन्नत औरतुनि जी सरदार, उथी करे निमाज़ पढ़ंदी हुई, तहज्जुद पढ़ंदी हुई। वरी उन्ही खां बाद में निमाज़ जो टाइम थी वञे, वरी अम्मा फातिमा सुबुह जी निमाज़ पढ़ंदी हुई। ओ गंदा खे मुसलमानो, ओ गंदा के जी मोमन्याणी, मुंहिंजी अम्मन न्याणी हयादार पर्देदार जे चवे थी अम्मा अम्मा फातिमा सां जन्नत में हुजा, ऐं मुंहिंजी सरदार अम्मा फातिमा हुजे। अम्मा फातिमा सुबुह जी निमाज़ पढ़ी करे मुसल्ले ते वेंदी हुई, हिक हथ में चंड पीअंदी हुई, ॿिए हथ सां इमाम हसन हुसैन खे लोली ॾींदी हुई, ज़बान ते अल्लाह जो क़ुरान जारी, हेॾा बच्चा बि निंड करे पूरी कंदो हो, हेॾा घर जो अन्न भी पीसजी पूरो थींदो हो। ख़ुदा जी ज़ात जो कसम, अम्मा फातिमा जे ज़बान ते मंज़र क़ुरान जी 7 सिपारा भी चो पूरा थी वेंदा हुआ। उहा साईं फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार, अलीअ जी राणी आहे, चो नबीअ जी न्याणी आहे, चो शान वारी आहे, हयादार पर्देदार। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, जॾहिं वफ़ात थी करे न, तवजो आहे, वफ़ात थी करे चए थी या अली 3 वसियतूं थी कयां। घणियूं वसियतूं? 3। अल्लाहु अकबर। या अली मां 3 वसियतूं थी कयां। कहिड़ी? चए हिक वसियत इहा थी कयां त मूंखां नाराज़ आहे त अल्लाह जे नाले ते माफ़ कर। 2 नंबर में मुंहिंजे बच्चनि जी पारत, मुंहिंजे हसन हुसैन जी पारत।
तू न हूंदे बाबू ईंदो हसन हुसैन खे चुमियूं ॾेई कुलनि ते खणी घुमाईंदो। 3 नंबर में मां फौत थी वञा त मुंहिंजो जनाज़ो ॾींहं जो न राति जो खणजांइ। चओ न सुभान अल्लाह। ॾींहं जो न राति जो। छाजे करे या अली मुंहिंजे जनाज़े जे खट जे चौधारी 4 लकड़ा ॿधजांइ, कपिड़ो वेड़जांइ। छाजे करे चई या अली जॾहिं खां वठी मूंखे सांभर थी हिक नज़र बाबे जे चेहरे खे ॾिठो, ॿी नज़र तो अलीअ जे चेहरे ते पई न धारे माण्हूअ मूंखे ॾिठो न मां धारे खे ॾिठो आहियां। हाणे मां चवां थी मां दुनिया मां वञो त कंहिं धारे माण्हूअ जी मां फातिमा जे जनाज़े ते बि नज़र न पए मतां को सुबुह जो ईअं वात हाणे नबीअ जी न्याणी अलीअ जी राणी जो कद हेतिरो हो। हितां वई त परदे में ओ गंदा के जा मुसलमानो क़यामत वारे ॾियारे बि ऐलान थींदो ओ नबियो वलियो या माशर अलंबियो वल औलियो ओ वलियो पंहिंजा कंद हेठि कयो, अखियूं बंदि कयो। रब छा थींदो? रब तो फरमाए हिसाब किताब थींदा। अॻ में वञे थी जॾहिं दुनिया मां आई ही नबीअ जी न्याणी अलीअ जी राणी हसन हुसैन जी अमड़ जन्नत जी औरतुनि जी सरदार जॾहिं दुनिया छॾे करे मूं ॾे आई हुई त पर्दे में आई हुई। अॼु मां अल्लाह थो चवां अॼु जन्नत में वञे त अॼु बि फातिमा पर्दे में हली वञे। मां चवां थो जंहिं अमर जो एॾो पर्दो आहे चए जेके न्याणियूं करबला में हुयूं उहे हयादार हुजूं या न हुयूं। कसम अथव अल्लाह, कसम अथव अल्लाह। सच्चे सच्चे नीयत सां ॿुधायो जंहिंजी अम्मा फातिमा एॾी हयादार जो वफ़ात थी करे त ख़ुदा जो कसम चवे थी मुंहिंजे जनाज़े ते बि कंहिंजी नज़र न पवे। क़यामत वारे ॾियारे पर्दे में अचनि पोइ करबला वारियूं अमड़ियूं उहे पंहिंजा रवा फाड़ींदियूं। कसम अथव अल्लाह, कसम तो अल्लाह। केॾो बि ज़ुल्म थिए न हिते असांजे सिंध में बलोचिस्तान में कंहिं बि माण्हूअ जी घर वारी ॿाहिरि निकिरी सीनो चाक न कयो आहे, केॾो बि ज़ुल्म थिए रवा मथे तां न लाता केॾो बि ज़ुल्म थिए। मां चवां थो अलीअ जे घर जहिड़ो दुनिया में कंहिंजो घर कोन्हे। अलीअ जो घर इज़त वारो। चओ अलीअ जूं राणियूं बि अलीअ जूं न्याणियूं बि ॻाल्हायो इज़त वारियूं हयादार पर्देदार। करबला वारियूं अमड़ियूं हयादार कर पर्देदार। ख़ुदा जी ज़ात जो कसम सुन उन हुसैन पर्दे में खीमे जो आवाज, खीमे में तारीख़ लिखे थी, खीमे मां रोन जो आवाज अचे रोन। सुन हुसैन भाई अंदर खीमे में वञी चवे थो असांखे ॾाज में रोन मिलियो तव्हां रो था। अंदरों घर वारियूं चवनि थियूं सोना हुसैन असां न थियो रो। बाक़ी हे नंढो इमाम अली असगर 3 ॾींहं थिया आहिनि पाणी न मिलियो, चप सुकी विया अथसि, निड़ी सुकी वई अथसि। अल्लाह अकबर। बीबियुनि खे पाणी न आहे, थञ कान्हे, इहो बचड़ो थो रोए। बाक़ी नबीअ जूं न्याणियूं कॾहिं बि न रोंदियूं, मरदे मरी वेंदियूं, बिड़क ॿाहिरि न कुछ। हयादार पर्दे वारियूं खीमन मां ॿाहिरि निकिरी सीना चा कयूं हे अलीअ जे घर जी इज़त आहे। चो अली शान वारो, चो अली इमाम हुसैन शान वारो। सोनो हुसैन आयो करबला जे मैदान में। ओ यजीदियो ओ कूफियो अरे वो कल कलो का ॾींहं तव्हां खां विसरी विया, वाइदा कयो त अचो हिन गवर्नर खे भॼायूं था, तूं अच अचण जी देर आहे। अॼु मुंहिंजे खून जा प्यासी, हाणे मां तव्हां खां पाणी नथो घुरां, ज़ालिमो मां तव्हां खां मानी नथो। हिन मुंहिंजे मासूम बच्चे तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे, हिन मासूम बच्चे जो पाणी बंदि। अल्लाह अकबर। होॾो तीर उछलियो आहे कि लानती, मां चवंदो आहियां लानत आहे उन ते जंहिं हुसैन जे बच्चे ते तीर हलायो। चओ लानत अथसि। हा इमाम हुसैन खे पंहिंजो हथनि में बच्चो आहे, मासूम बच्चो आहे, राबेल जो गुल आहे, गुलाब जो गुल आहे, हथनि में शहीद थियो आहे। मां तव्हांखे अल्लाह जो नालो ॾेई पुछां थो त हुसैन उते मातम कयो नथा ॻाल्हायो, रण कई न? चए थो अर्श वारा अल्लाह मां हुसैन जी कुर्बानी क़बूल फरमाए जाए।
बच्चा शहीद दिया, औलाद शहीद थी वही। इमाम अली अकबर जहिड़ो शहज़ादो अहिड़ो सुहिणो हो। इमाम अली अकबर ईअं हलंदो हो जीअं मदीने जो मीर हले। सुनो हो इमाम हसन भी सुनो, इमाम हुसैन भी सुनो। करबला जे रेगज़ार ज़मीन ते बच्चा शहीद थी विया, औलाद हली वई, साथी हलिया वियो, पर सुणे हुसैन करबला जे रेगज़ार ज़मीन ते चओ सबुर कयो। मातम न सब्र यज़ीदियो शिमरा छा जो टई मां चे तो हुसैन निमाज़ जो टई मां चो न सुभान अल्लाह। हुसैन निमाज़ ओ शिमरा परे थी वञ, मां तो खां 5 मिंट इजाज़त तो घुरां। 5 मिंट छा जी? निमाज़ पानी न, पानी जो सवाल ना है, सिर्फ निमाज़ चे तो हुसैन पीअण लाइ पानी न तो मिले, वुज़ू काढो कंदे। वाह मुंहिंजा सोना हुसैन जे तो तुंहिंजी नज़र पानी ते आ, पर मां हुसैन जी नज़र अल्लाह जे क़ुरान ते आ। रब तो चवे पानी न मिले पाक मिट्टी ते हथ हणी करे तयम कयो, मां अल्लाह वुज़ू जेतिरो सवाब ॾींदो। सोने हुसैन करबला जे रेगज़ार ज़मीन ते तयम करे बीठो, अल्लाह जी निमाज़ नथा ॻाल्हायो। छा चई? अल्लाहु अकबर। अल्लाह अकबर जी माना चाहे ॾाढा 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 जल्दी कयो त मां जान छॾियां था जी। हाणे अल्लाह अकबर जी माना चाहे अल्लाह तू सभ खां वॾो आहे। हाणे गंदा के वारनि खे अल्लाह अकबर जी माना अचे थी, मुंहिंजे हुसैन खे न पई अचे। अलहमद जी माना तव्हांखे बि ईंदी आहे। अल्लाहु अकबर, अल्लाह तू सभ खां वॾो आहे। हाणे ज़बाने हाल सां सुनो हुसैन करबला जे रेगज़ार ज़मीन ते चए थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। ओ मुंहिंजा रब करीम सभ तारीफ़ तुंहिंजे लाइ, तू रब्बुल आलमीन आ, तू रहमान भी आहे रहीम भी आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। ये ज़बाने हाल सां चवे थो ओ मुंहिंजा अल्लाह, पुट अलीअ जो आहियां, ॾोटो नबीअ जो आहियां, पर ख़ासि इबादत तुंहिंजी थो कयां, मदद तोखां थो घुरां। ओ बदरज में नाने मोहम्मद करीम जी मदद करण वारा अल्लाह, मां हुसैन जी मदद कजांइ। खैबर जे किले में बाबे अलीअ जी मदद करण वारा अल्लाह, मां हुसैन जी मदद कजांइ। हाणे चवे थो अल्लाह अकबर। रुकू में वियो सुबहान रब्बियल, नथा ॻाल्हायो अज़ीम। सजदे में वियो सुबहान रब्बियल आला। हाणे 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 सिमरे खे चऊं ओ सिमरा, हे अलीअ जो पुटरा, हे शेर जो पुटरा, ही बहादुर जो पुटरा, तलवार हलाए मुकाबलो करे न सघंदासीं। छो? करबला जे रेगज़ार ज़मीन ते इमाम हुसैन जे हथ में तलवार आ, ॿिए हथ में अल्लाह जो क़ुरान आ, मथे ते मोहम्मद मुस्तफ़ा जी दस्तार आ, चेहरे ते मोहम्मद मुस्तफ़ा जी सवारी दाढ़ी आ। आहा दुल दुल ते सवारा, पर हुसैन जी ज़बान ते अल्लाह जे क़ुरान जो ज़िक्र जारी। सही दे न तलवार वाही, तलवार हली। इमाम हुसैन करबला जे रेगज़ार ज़मीन ते निमाज़ में चो शहीद थी वियो। पर छा थो चए? मूंसां मोहब्बत करण वारो ॿुधो, मरदे मरी वञो, मां हुसैन तव्हांखे चवां थो औलाद वञे, बच्चा हलिया वञनि, गैरुल्लाह जो सजदो न कजो, सजदो हिकु अल्लाह जो कजो। मरदे मरी वञो, ज़ालिम हुक्मरान जी बैयत क़बूल न कजो। मरदे मरी वञो, अल्लाह जी निमाज़ न छॾिजो। अल्लाह अल्लाह। इमाम हुसैन वारे करबला वारो वाइज़, करबला वारी नसीहत ॿुधी करे हे जमियत उलमा इस्लाम जा जोधा जवान, मुंहिंजो काइद मौलाना फज़लुर रहमान साहब, अल्लाह उन जी सिहत में बरकत फरमाए, अल्लाह उन जी उम्र वधाए। ख़ुदा जी ज़ात जो कसम, इहो हुसैन वारो
प्रोग्राम खड़ी करो सो तो हुसैन करबला के मैदान में इन लाए ना आए हो तो जन्नत मिले ओ गंगा के वारो जन्नत दे सरदार जी पग मुझे मोहम्मद करीम उन वक्त सोने हसन हुसैन के बदराई ही जरे अम्मा फातिमा दे गोद में खीर पिया पियन इन करबला के मैदान में अचल जो मकसद हो धरती भी अल्लाह दिया कानून भी अल्लाह जो हुजे ए हुसैनी प्रोग्राम खड़ी ए जमियत उलमा इस्लाम जा 14 जवान जी हुसैन पंजा बच्चा कुर्बान कया जवानियों लुटायो औलादू दिनो घर दिनो वतन दिनो माल दिनो जानियों दिनो ए जमियत उलमा इस्लाम जा 14 जवान जानियों लुटाइंदा घर लुटाइंदा बच्चा कुर्बान कंदा खुदा जी राजो कसमा इन दीन इस्लाम दे लाए रत जो फुलो फुलो कुर्बान कंदा से बच्चा लींदा से पर तो हिन धरती ते अल्लाह जो कानून कराए रहंदा सु इन आलिमन जे सद ते निकरी अचो ही आलिम हुसैन जा प्यासी थई ये हुसैन वारे प्रोग्राम के खणी हित निकता थई धरती भी अल्लाह जी आ कानून भी अल्लाह इंदो मानो जे चवण ते न हलो त ही मौला अली जा दुश्मन हन असा चवंदा हूं जन्नत में वञण जे लाइ बिन परनि जी ज़रूरत आहे तां जे गंदाके में पखी जो उड़े त पर घणा हुजन घणा हिक जो भगल हुजे उडंदो जन्नत में वञण लाइ ॿ पर हिक पर तई मोहब्बत सहाबा ॿियो पर तई मोहब्बत अहल बैत चो नबीअ जा सोहरा भी मान वारा चो नबीअ जा सोहरा नबीअ जा न्याणा भी नबीअ जा नवासा भी नबीअ जो राणियूं भी जो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब कायनात जो सरदार करे मोकिलियो आहे उन महबूब सां प्यार कर उन जे सहाबा सां प्यार कर हे कुरान ये नयो थई ओ गंदा खेदा मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम आहे कुरान रत जा दरिया पार करे आयो उहद वारन जी रत हुनैन वारन जी रत खंदक वारन जी रत खैबर वारन जी रत खुदा जो कसम बदर दे मैदान वारा इन कुरान ते जानियो लुटाया उहद वारा कुरान ते जानियो ॾेया करबला वारा बच्चा शहजादा गुलाब जा गुल इन कुरान ते जानियो ॾेई विया असां जा आलिम मालदा जे जेल मां हा हा उन जे लाशन जा लाश ढल टंगा पिया वणन में हे जानियो हे बच्चा हे औलाद रही पर तुझे गंदा के शहर में कुरान पढ़जे थो मदरसो निकतो थई इन कुरान जो कदर कर तो इंशाअल्लाह इन मदरसे में पंहिंजा बच्चा पढ़ाईंदासीं इन मदरसे में चो इंशाअल्लाह ताउन भी कंदासीं तो जानी भी त माली भी इंशाअल्लाह जानी माली पंहिंजा बच्चा भी पढ़ाईंदो अल्लाह से मुंहिंजा लफ्ज़ क़बूल मक़बूल मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत या अल्लाह ये जेके भी वेचड़ा दोस्त बंद करे के मोटरसाइकिल ते के पैदल के गाड़ियुनि ते पंहिंजो वक्त सीड़ाए हिन मदरसे में वेही प्लाट में रब हिन सॼो ॾींहुं तुंहिंजे क़ुरान खे ॿुधो अल्लाह